इहो इंतिहाई मुश्किल हूंदो आहे त तव्हां पंहिंजी घरवारीअ खे यकीन ॾियारियो त तव्हां उन सां केतिरी मुहबत था कयो। इन हवाले सां ई तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो। हिकिड़ो ताज़ो शादीशुदा जोड़ो मुड़ुसु पंहिंजी घरवारी सां गॾु हिकिड़े पार्क में गॾिजी घुमनि पिया। मुड़ुसु ॾिठो त परियां खां हिकिड़ो कुतो थो अचे जेको स्पीड सां पिया आयो ऐं भौंकंदो पिया आयो ऐं हिननि ते उलरूं कंदो पिया आयो। कुतो जॾहिं काफ़ी नज़दीक थियो ऐं हिननि ॾिठो त हाणे कुतो असां ते हमलावर थी सघे थो ऐं कंहिं बि वक़्तु हमिलो करे सघे थो, त मुड़ुसु जल्द खां जल्द पंहिंजी घरवारीअ में भाकुर विधो ऐं उनखे मथे खईं त जीअं उनजी टंग में किथे कुतो चक न पाए वञे। मुड़ुस जी इहा सोच हुई त घटि में घटि मुंहिंजी घरवारी कुते जे हमले खां या चक खां बची वञे। कुतो हिननि जे तमामु वेझो आयो ऐं ॾाढा भौंकंदो रहियो ऐं आख़िरकार कुते खे जॾहिं उन हमराह हकलूं ॾिनियूं त कुतो पोयां परे भॼी वियो। हमराह ॾाढो ख़ुशि थियो। हिन जे दिलि में इहे ख़्याल आया त अॼु यकीननि मुंहिंजी घरवारीअ खे इन ॻाल्हि जो यकीन अची वियो हूंदो त मां उन सां केतिरी मुहबत कयां थो। हुन इहो बि सोचियो त मुंहिंजी मुहबत जो अंदाज़ो लॻाए अॼु मुंहिंजी घरवारी जे अखियुनि में यकीननि ॻोढ़ा अची वेंदा। हिन पंहिंजी घरवारीअ खे हेठि लाथो। हिन जी घरवारी हिन जे तरफ़ मोह करे हुन सां मुखातिब थी चवणु लॻी त मां पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में इहो त ॾिठो आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ते कुतो हमिलो करे त माण्हू लठु खणंदा आहिनि, माण्हू सरोटो खणंदा आहिनि, पर तूं वाहिद मुड़ुस आहीं जंहिं पंहिंजी घरवारीअ खे मथे खणी कुते ते उछलण जी कोशिशि कई ऐं इहो को तुंहिंजी फज़ीलत आहे या का तुंहिंजी शराफ़त आहे। बहरहाल मुड़ुस जे उमेदुनि ते पाणी अची वियो ऐं हिन जेको सोचियो हुयो उन जी घरवारीअ बिल्कुलु बि उन जे उबतड़ सम्झो। सो दोस्तो, यकीननि इन ॻाल्हि में कोई शक न आहे त पंहिंजे घरवारनि जे लाइ तव्हां केतिरियूं बि क़ुर्बानियूं ॾियो, उन्हनि खे इहो यकीन ॾियारणु इंतिहाई मुश्किल आहे त तव्हां उन्हनि सां केतिरी मुहबत था कयो।